सिंध जे कशमूर, कंदकोट, घोटकी ऐं शिकारपुर ज़िलनि में धाड़ियल राज। तंगवाणी में पंहिंजी हिफ़ाज़त लाइ हथियार खणी स्कूल वेंदड़ उस्ताद बि धाड़ियलनि हथां बची न सघियो। उस्ताद अलाह रखियो नंदवाणी के स्कूल मां वापसि ईंदे करमपुर मक्सी लिंक रोड ते गोलियूं हणी क़तल कयो वियो। 2 ॾींहं अॻु उस्ताद जे हथियार खणी स्कूल वञण जी वीडियो बि वायरल थी हुई। शिकारपुर मां अगवा थियल मुखबी नौजवान मंज़ूर लाशारी खे धाड़ियलनि गोली हणी वीडियो वाट्सन ॾांहुं माणे छॾी। पनो आकिल मां कराची वासी शख़्स खे उड़ताणे आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो। वाट्सन खां 70 लख रुपया भुंग तलब। सखर जे 3 मुखबी पोरियतनि अली शेर, सोराब शेख ऐं मीर ख़ान शेख जी बाज़ियाबी लाइ वाट्सन जो धरणो। कचे जी ख़राब हालतुनि ते जल्द ज़ाब्तो आणे वठंदासीं। 3 महीननि अंदरि कचे में तब्दीली नज़र ईंदी। आईजी जेको बि हुजे पॉलिसी सिंध हुकूमत जी हूंदी। सिंध जे घरू मामलनि वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आईजी तब्दील थींदा रहंदा आहिनि पर पॉलिसी सिंध हुकूमत जी हूंदी आहे। अमन अमान लाइ पुलिस खां सवाइ 2 इदारनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। सिंध में दरअसल कार्ड होल्डर अफ़गाननि बाबति फ़िलहाल को फ़ैसिलो नाहे थियो। पाकिस्तान जो अफगानिस्तान अंदर दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन। हदफ हाफिज गुलबहार सां तालुक रखंदड़ दहशतगर्द गिरोह। पार्टी ऑफिस जे तर्जुमान मुमताज ज़हरा बलोच मूजिब हाफिज गुलबहार गिरोह टीटीपी सां गॾु पाकिस्तान में दहशतगर्द हमलनि में मुलविस हो। पाकिस्तान अफगान अवाम जो तमाम घणो एहतराम करे थो। अफगानिस्तान अंदर इक़्तिदार में मौजूद कुछ अंसर टीटीपी जी सरपरस्ती करे रहिया आहिनि ऐं टीटीपी के पाकिस्तान खिलाफ प्रॉक्सी तौर इस्तेमाल पिया कनि। अफगान हुकूमत मासूम पाकिस्ताननि जो रत वहाईंदड़ दहशतगर्दनि जो साथ ॾियण वारी पॉलिसी ते नज़रसानी करे दहशतगर्द पाकिस्तान जी सलामती लाइ संगीन ख़तरो आहिनि। असां दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ हमेशह ॻाल्हियुनि खे अवलियत ॾिनी आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 8 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियलनि में दहशतगर्द कमांडर सेरारफ जाना बि शामिल। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे ॻुझे इतलाह ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी रेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार बंदि कया विया आहिनि। सिंध में वॾे पैमाने ते कामोरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। डॉक्टर कासिम हुसैन चतोई आपाशी ऐं डॉक्टर ज़ाहिद अब्बासी तालीम खाते जो सेक्रेटरी मुक़रर। फयाज़ जतोई खे नाणे खाते ऐं एजाज़ शाह खे वर्क्स एंड सर्विसिस जो सेक्रेटरी बणायो वियो। ख़ालिद हैदर शाह मकानी इदारनि ऐं रफ़ीक अहमद बुरड़ो ज़राअत जा सेक्रेटरी थी विया। बकाउला उनड़ हिकु भेरो ॿीहर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सीनियर मेंबर मुक़रर। फरत जुणेजो एंटी करप्शन जो चेयरमैन थी वियो। इम्तियाज़ अली अब्दू एंटी करप्शन डायरेक्टर सिंध मुक़रर। डॉक्टर सैयद मोहम्मद अली शाह खे डिप्टी कमिश्नर घोटकी बणायो वियो। ADC 1 एहसन अली कुरैशी खे कमिश्नर हैदराबाद जी इज़ाफ़ी जांच ॾिनी वई। नोटिफिकेशन जारी। स्टेट बैंक के नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। ब्याज जी शरह 22% बरक़रार रखण जो फ़ैसिलो। स्टेट बैंक जो चवणु आहे त मॉनेटरी पॉलिसी जे इजलास में मार्च सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। ब्याज जी शरह ईंदड़ 1.5 महीने ताईं 22% बरक़रार रहंदी। सुप्रीम कोर्ट बिजली जे बिल्स में गैर ज़रूरी टैक्स खिलाफ दरख़्वास्तुनि ते धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस मंसूर अली शाह जी सरबराही में 3 रुकनी बेंच वफ़ाक़ी हुकूमत समेत
ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कया। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स न त अधु टैक्स ॾियणो आहे, अधु नाहे ॾियणो, इहा अजीब ॻाल्हि आहे। महांगाई सटियल अवाम मथां वरी गैस बम किराइण जी तयारियूं। सुई सदरन गैस कंपनी खां पोइ सुई नादरन बि गैस वधीक महांगी करण जी दरख़्वास्त ओगरा में जमा कराए छॾी। ओगरा पारां सुई नादरन गैस क़ीमत में 147 वाध जी दरख़्वास्त 5 मार्च ते लाहौर में ॿुधणी कई वेंदी। गैस महांगी करण बाबति दरख़्वास्त 27 मार्च ते पेशावर में बि ॿुधणी थींदी। सिंध हाई कोर्ट PIA जे इम्कानी निजकारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत, सिविल एविएशन, PIA ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। धुरनि खां 3 अप्रैल ताईं जवाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां वज़ाहत तलब। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾेई चयो त दरख़्वास्त में निजकारी बाबति कानून खे चैलेंज कयो वियो आहे। दरख़्वास्त ॾींदड़ निजकारी जे ख़िलाफ़ छो आहे? सिंध हुकूमत ईद खां पोइ इलेक्ट्रिक बस जा वधीक 2 रूट्स शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सुभाणे खां मंशात ख़िलाफ़ क्रैक डाउन जो बि ऐलान। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त निगरान हुकूमत जे दौर में मनसूबा रोलड़े जो शिकार थिया, ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणाईंदा। ईद खां पोइ इलेक्ट्रिक बस जा वधीक 2 रूट्स शुरू कया वेंदा। कराची लाइ वधीक बसूं ख़रीद करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ास में जदीद ट्रांसपोर्ट शुरू करे रहिया आहियूं। ईद खां पोइ मीरपुर ख़ास में बि पीपल्स बस सर्विस शुरू थींदी। कराची जे मुख़्तलिफ़ रूट्स ते बि नयूं बसूं हलाई वेंदियूं। कराची में पिंक बस सर्विस जो तादाद वधायो वेंदो। हैदराबाद में 7 मार्च ते फायरिंग दौरान पंहिंजी भेण युसरा बतूल खे बचाईंदे ज़ख़्मी थियल नौजवान आकाश बि दम ॾेई छॾियो। गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान आकाश पठान कराची जे ख़ांगी अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वारसनि जो चवणु आहे त ज़ालिम शख़्स भाउ भेण खे क़त्ल करे संदनि घर उजाड़े छॾियो आहे। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे फाइनल में अॼु इस्लामाबाद यूनाइटेड ऐं मुल्तान सुल्तान्स जी टीमूं आम्हूं साम्हूं। ॿिन्ही टीमुनि जा कप्तान ट्रॉफी खटण लाइ पुरजोश।